इस्लाम कोर्ट में गरीब पौरतन पारां SHO जे ज़ातनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। इन सिलसिले में कैबिन ऐं रेड़ा हलाईंदड़ पौरतन नसीरुद्दीन ख़ासकली, सदाम हुसैन ख़ासकली, नवाज़ुद्दीन ख़ासकली ॿिनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त हिक पासे मुसलसल लॉकडाउन सबबि हू बेरोज़गार थी विया आहिनि ऐं ॿिए पासे रोज़गार कयूं था त SHO अब्दुर्रज़ाक़ जमाली खेनि लक्ष्यूं हणण सां गॾोगॾु गार गंद करे भुजा थो ॾे। हुननि जो चवणु हो त पंहिंजे रोज़गार जे अॾनि ते बीठल हुजण बावजूदि हू खेनि भुजा ऐं गारूं ॾेई उन्हनि जी तज़लील करे थो। उन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त ग़रीब पौरतन खां पुलिस रिश्वत घुरे थी। असीं मिसकिन वञूं त वञूं केॾांहुं? हिक तरफ़ लॉकडाउन लाह कढी छॾिया आहिनि, घरनि में अटो कोन्हे जो बचनि खे खारायूं। असीं ॾुहारी त न आहियूं जो असां सां अहिड़ो वर्ताव कयो वञे थो। हुननि IG सिंध, DIG मीरपुर ख़ासि ऐं SSP थरपारकर खां मुतालिबो कयो त नोटिस वठी SHO ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। 600 रुपया दिहाड़ी कमाइण वारा तो असां 4000 मसवार बणू या असीं गरीब माण्हू किथां असीं जा असांजे घरे अटो पुॼायो त असीं वेही रहूं घरे हरूभरू छो थो डोड़ाए। असांखे किलो अटो जा ऑफिसर असांखे ॾियण अचे बोरियूं भरे अटे घरे त असां घरे वेही रहूं हरूभरू सभिनी खे पियो डोड़ाए। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk